अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार जेडियो न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ यूसी जमाल किरियो गोठ लांडीअ जे रहवासिन पारां ख़ालिद किरियो, साजिद किरियो, शौकत किरियो, मोहम्मद सुमर कोरी, अली शेर कुंबर, गुलाम नबी बिरोही, सैयद सज्जाद हुसैन शाह ऐं ॿियनि गॾिजी एहतजाज कंदे ॿुधायो त चेयरमैन सैयद महदी शाह, काउंसलर अकबर रिंद, ज़िले काउंसलर मेंबर शेर ज़मा लखमीर तरफ़ां असां खां बार बार लिस्टूं वठण बावजूदि सरकार तरफ़ां ॾिनल राशन मनपसंद माण्हुनि खे ॾिनो पियो वञे। हिननि चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त असां बि पीपीए जा वोटर आहियूं, असांजे एहतजाज जो नोटिस वठी असांजे मुस्तक माण्हुनि खे राशन ॾिनो वञे। चार जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडियो न्यूज़। कौन लड़िया नक्काशे ॾिनी अथनि ग़रीबनि खे रोज़ खाल आसरा दिलासा ॾेई विया अथनि। ताज़ी जो माल अचे सुभाणे थो अचे, ग़रीबनि खे विराईंदासीं, मिलियो त कुझु कोन्हे को असां ग़रीबनि खे। ड्राइवर साईं 15-20 ॾींहं थी महीने खां थी वियो आहे, वांदा वांटा वेठा आहियूं। बचनि लाइ राशन लाइ इन लाइ मसइलो आहे। हिते चई आहे न त ॾींदासीं, अञा ताईं कोन नथा ॾियनि। लिखी हलियो त अञा ताईं ॾियनि कोन था, इहो मसइलो आहे। आवाम खे ॾियो वञे। कहिड़ा मेदी शाह अच्छा अञा आई कोन्हे असांजे काउंसलर वग़ैरह डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर असांखे ख़बर जेके ज़रिए खां ख़बर आहे त आयो रात जे टाइम ते, ऐं रात जे टाइम ते वेही नाला हिननि फाइनल कया आहिनि। अञा मिलियो कंहिंखे कोन्हे, सिर्फ़ु नाला लिखी विया आहिनि। हिकु दफ़ो न 2-3 दफ़ा हिन नाला लिखिया आहिनि मुख़्तलिफ़ हवालनि जे सां उन्हनि लिस्टूं पहुचायूं उन ते, पर मिलियो अञा ॻोठ खे कुझु बि कोन्हे को। असांजो मुतालबो आहे त असांजे ॻोठ जे ग़रीब माण्हुनि जी वार कई वञे, ऐं जेके मज़ूर तबिको आहे असांजो बुनियादी तरह लांढी जे हिसाब सां 2008 खां वठी का बि सरकारी नौकिरी कान्हे का। सभु मज़ूर तबिको हिते रहे थो, के हारीनि, के ॿाहिरि मज़ूरी कनि था, के गॾा वाहिनि था। कंहिंखे बि कुझु हिन महिल ताईं कोन ॾिनो वियो आहे। सिर्फ़ु लिखत में रिटर्न में सभिनी जा नाला लिखिया आहिनि, NIC नंबर वग़ैरह लिखिया आहिनि, कॉन्टेक्ट नंबर वग़ैरह लिखिया आहिनि। हिकु दफ़ो न 2-3 दफ़ा इहो कयो अथनि, पर कंहिंखे कुझु बि कोन हिन महिल ताईं मिलियो आहे। सिर्फ़ु ऐलान आहिनि। ज़्यादा असांखे का शइ कान मिली आहे। 15 ॾींहं थिया आहिनि, होटल बंदि लॻा पिया आहिनि। ग़रीब माण्हू 2-3 घर में बीमार भाती आहिनि। सो इन करे हाणे तव्हांखे अपील कयूं था, महिरबानी कयो असांखे का शइ मिले। सभिनीनि खे मिलिया, नवाबशाह में मिलिया आहिनि, हर कंहिं ज़िले में मिलिया आहिनि। असांखे का शइ कान मिली आहे, छाजे करे कान मिली आहे? पोइ असांजो ग़रीब माना धणी दुको न आहे न हिते, माना असांजे स्टाफ ते वोटर महिल त सभु को अचे थो, पोइ असां हीअं कंदासीं, फलाणो कंदासीं, का शइ मिले कान थी। ग़रीब माण्हू पोइ अॼु कंहिंखां पिनी खाईंदासीं। इहा महिरबानी कयो, असांखे पंहिंजो हक़ु वठी ॾियो। हीअ सर TV ते त रोज़ चवनि पिया था त असां हेतिरो राशन ॾियूं पिया, हेतिरो राशन ॾियूं पिया। हिते ग़रीब तबिको आहे, तव्हांजे साम्हूं आहे। हिते कंहिंखे बि अॼु ॾींहं ते का शइ न मिली आहे, ऐं न ई को आसिरो आहे कंहिं चङे में त को अची ॾींदो बि सही। कॾहिं बि उहे अॼु ॾींहं ते लड़ी न आया कंदो आहे। ऐं जेको असां 15 ॾींहं थी विया आहिनि, न राशन मिलियो आहे, न छा, न कुझु कोन्हे को। असां पाण मज़दूरी में करे खाऊं था, पर हिकु दर दुकान बंदि आहिनि, ॿियो त खाइण लाइ का शइ कान्हे। बराए महिरबानी, या त राशन ॾियनि या त असांखे छॾींदासीं मज़दूरी कयूं, जे न त असीं पाण खे बाहि ॾींदासीं। ॿियो त हिते आहे ई कोन, हले ई कोन्हे, पर इन खां ॿियो छा कर।